नाज़रीन, बुल्ली शाह करीम वेझो झंकात्यार जो रहवासी पोरियत भारू मेघवाड़ कैंसर के मोज़ी मर्ज़ में मुब्तला है। तफ़सील ॾिसूं था अली हसन रिंद। बुलेट शाह करीम वेझो झंकात्यार जो रहवासी पोरियत भारू मेघवाड़ केतरी अरसे खां कैंसर के मोज़ी मर्ज़ में मुब्तला है। तक के चूंडियल नुमाइंदनि तोड़े सरहदीअ वारनि संदसि का बि मदद नाहे कई। पोरियत भारू मेघवाड़ आवाज़ न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त हुन घर जो अल्लाह ताला विकिणी इलाज करायो, पर संदसि तबियत में सुधारो न आयो आहे। वधीक कंहिं सघन आहे जो हू मोज़ी मर्ज़ जो इलाज कराए सघे। काफ़ी थी वियो आहे, मेरे 7 साल खन थी विया आहिनि। ठीकु आहे, ऐं इलाज कराईंदे मूंखे 5 साल थी विया आहिनि। इन जूं आगा खान जूं टेस्टूं 4 करायूं आहिनि। 4 टेस्टूं साफ़ आहियूं, तॾहिं बि इलाज करंदे बि इहा बीमारी वञे कोन थी। पर हाणे एतिरो माना मूं वटि पैसो ई कोन्हे को जेको वरी बि अॻियां अस्पताल भरियो थियो आहे। चूंडियल नुमाइंदे वटि न वियो आहियां, न को कंहिं संभाल में वरिती आहे, न को आयो आहे, न को माना को। असां ई भाउ बीमार पियो आहे, असांखां जे दार आहे जेको पुॼे थो सो मदद कंदा आहियूं, मगर ही नंढड़ा हिन जा ॿार आहिनि। गवर्नमेंट बि असां तावन कोन कयो आहे। असांजी अपील आहे गवर्नमेंट से असां ग़रीबनि सां मदद करी वञे। हिन खे इलाज कोन कयो, इलाज जाम कयो तभी सही कोन थी हिन जी। ग़रीब आहियूं, मुंहिंजी मदद करियो। मरीज़ पोरियत तक जे चूंडियल नुमाइंदनि तोड़े वस वारनि खां इलाज कराइण जी अपील कई आहे।